हैदराबाद बी सेक्शन थाने जी हद में फटाकन जी फैक्ट्री में धमाको 5 ॼणा सड़ी फोत 12 ॼणा ज़ख़्मी। पंजाबी ॻोठ में कायम फैक्ट्री में ज़ोरदार धमाके सबब फैक्ट्री की इमारत किरी पई। डिप्टी कमिश्नर ज़ैनुलाब्दीन मेमन पारां वाक़े की जांच लाइ कमेटी क़ाइम। डिप्टी कमिश्नर वाक़े में 5 ॼणनि जे फोत थियण जी तस्दीक कंदे चयो आहे त असद नाले शख़्स गैर क़ानूनी तौर फटाकन की फैक्ट्री हलाए रहियो हो। उन खिलाफ कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुनादिरी शाह वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर ऐं DC का रिपोर्ट तलब। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो। SSP का रिपोर्ट तलब। जिम्मेवारनि खिलाफ कार्रवाई की हिदायत। उर्दन जो बादशाह शाह अब्दुल्ला दोम 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। वज़ीर एज़म शहबाज शरीफ खे साजिया कई। खेस गार्ड ऑफ ऑनर पेश। पार्टी तर्जमान मूजिब शाह अब्दुल्ला दौरे दौरान सदर मुमकत आतिफ़ ज़रदारी ऐं वज़ीर एज़म शहबाज शरीफ सां अहम मुलाक़ातूं कंदो। ऐवान सदर में ख़ास तक़रीब दौरान शाह अब्दुल्ला के पाकिस्तान जो आला तरीन सिविल एवार्ड ॾिनो वेंदो। PTI बानी के दौर में सनस घरवारी बुशरा बीबी अहम मुकर्ररीन ऐं सरकारी फैसलन ते असरअंदाज थींदी रही। बरतानवी मैगज़ीन द इकोनॉमिस्ट डिजिटल मैगज़ीन में छिड़काईंदड़ इंकशाफ। ख़ास रिपोर्ट PTI बानी जी बुशरा बीबी सां टी शादी संदसि हुक्मरानी के अंदाज ते सवाल उथारे छॾिया। रिपोर्ट में चयो वियो आहे बुशरा बीबी जी रूहानी असर के नतीजे में PTI बानी पंहिंजी इस्लाहाती एजेंडा लागू करण में नाकाम रहियो। बुशरा बीबी PTI बानी के चयो हो तो साणस शादी करे तो वज़ीर आज़म बणिजी वेंदो। PTI बानी इक़्तिदार लाइ दीनदारी की चादर ओढ़े रखी। सदर आज़मी ज़रदारी आर्मी एयरफोर्स ऐं नेवी एक्ट तरमीम बिल 2025 ते सही करे छॾी। सदर आज़मी ज़रदारी आर्मी एक्ट तरमीम बिल 2025 ऐं पाक एयरफोर्स एक्ट तरमीम बिल की मंजूरी ॾिनी। सदर पाकिस्तान नेवी ऑर्डिनेंस तरमीम बिल ते सही करे छॾी। मंजूरी बैदि टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया। गुज़िरियल ॾींहुं सेनेट आर्मी एयरफोर्स ऐं नेवी एक्ट तरमीम बिल 2025 जी अक्सरियत राय सां मंजूरी ॾिनी हुई। PTI बानी फैसला माहिर खान पर बुशरा बीबी खां पुछी कंदो हो। PTI बानी की सियासत मुनाफिकत कूड़ ऐं इल्ज़ामनि खां सवाइ कुछ न हुई। कूड़नि इल्ज़ामनि की बुनियाद ते सियासत कई वई। PTI बानी शहबाज शरीफ ते कूड़ो इल्ज़ाम मड़ियो हो। पर्दे में वेठल शख्स के लंडन में अदालत में कूड़ो करार ॾिनो वियो। सिविल समाज वफ़ाक़ी वज़ीर ततारत जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण बरतानवी मैगज़ीन स्टोरी छापी त PTI बानी की घरवारी सरकारी फैसले ते असरअंदाज थींदी हुई। कंहिंजी पसंद ऐं नापसंद सां फैसला न थींदा। मुल्क आइन ऐं कानून तहत हली रहियो आहे। KP में PTI की कारकर्दगी बुरी आहे। वाना कैडेट कॉलेज जो सानियो APS खां वॾो थी पिए सघियो। वाना में पाक फौज कामयाब ऑपरेशन करे 500 खां वधीक शागिर्दनि खे बाज़ियाब करायो। इस्लामाबाद धमाके में मुलविस मानू अफगानिस्तान में आया हुआ। पाकिस्तान में सरहद पार का दहशतगर्दी थी रही है। ही हकीकत में दहशतगर्द बि नाहिन, दरिंदा आहिनि जन जो इंसानियत सां को ताल्लुक नाहे। को भी मज़हब ॿारनि के निशानो बनाइण की इजाज़त नथो ॾे। इन दरिंदनि जो कम मज़हब नाहे। दरिंदनि के इंसान चवण इंसानियत की तौहीन आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जूं वाना कैडेट कॉलेज के दौरे दौरान क़बाइली अॻवाननि सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त फील्ड मार्शल सेदासी मुनीर चई चुको आहे त दहशतगर्दनि सां के ॻाल्हियूं न थींदियूं। फील्ड मार्शल कैडेट कॉलेज वाना के अॻे खां बहितर बणाईंदो। कंहिंखे अमन तबाह करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। पाक फौज ऐं FC बहादुरी ऐं प्रोफेशनलिज़म जो आला मक़ाम क़ाइमु कयो। वफ़ाक़ी आईनी अदालत के वधीक हिकु जज जस्टिस KK आगा हलफ़ खणी वरितो। वफ़ाक़ी आईनी अदालत के चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान जस्टिस KK आगा खां हलफ़ वरितो।
जस्टिस हसन अजहर रिजवी, जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस अली बाकिर नजफी गुज़िरियल ॾींहुं हलफ़ खंयो हो। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी। तहरीर मूजिब जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा ज़ाती सबब ॼाणाए पंहिंजी इस्तीफ़ा सदर आसिफ़ी ज़रदारी खे उमाने छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफ़ां कराची में पिंक बस सर्विस जी नए रूट जो ऐलान। संदसि चवण आहे त अब्दुल्ला चौक खां नुमाइश ताईं नए रूट जी शुरूआत 17 नवंबर खां थींदी। कराची जहिड़े वॾे शहर में ही सर्विस औरतुनि खे रोज़ानी सफ़र दौरान पेश ईंदड़ ॾुखियाइयूं घटाइण में मदद कंदी। सिंध हुकूमत चाहे थी त औरतूं पंहिंजा तालीमी, रोज़गार ऐं ज़ाती मामला एतमाद सां निभाए सघनि। कराची में 2 ॾींहनि वारो 8हों सिंधी अदबी मेलो शुरू थी वियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह रिबन काटे सिंध अदबी मेले जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में मेहताब अकबर राशिदी, मदद अली सिंधी, सरफराज राजड़, गमन खान लिगारी ऐं ॿिया शरीक। ट्रांसजेंडर कम्युनिटी जी पहिरीं डॉक्टर सारा जी बि इफ़्तिताही तक़रीब में शिरकत। सिंध अदबी मेले में अदब, तारीख़, ॿोली, सक़ाफ़त, शोबिस ऐं ॿियनि मौज़ूअनि ते सेशन ॾिठल। मौसीक़ी जी महफ़िल में अॼु राति सेफ समेजो ऐं सुभाणे सनम मारवी सुर बिखेरींदा।